अस्सलाम वालेकुम। अॼु आहे वेनसडे 18 ऑगस्ट ऐं टाइम थिया 11:30। कम वारी माई हाणे हली वई ऐं मां उन जे हूंदे ई कपिड़ा धोइण शुरू कया। हे हथ वारा पहिरियों धोई विधा अथमि ऐं उन खां पोइ हाणे मशीन जे कपिड़नि जो सिलसिलो जारी आहे। पूरो धोबी घाट मां खोले आई आहियां। चादरूं, टुआल ऐं कुशन कवर्स, मैट्स ऐं अलाए छा छा जेको बि हूंदो आहे। सो पाइण जा कपिड़ा त असां रोज़ु धोईंदा रहंदा आहियूं, पर अहिड़ा कपिड़ा जेके घर जा कपिड़ा ईअं सम्झो त घर जा कपिड़ा मां धोता आहिनि ऐं सभु चादरूं वग़ैरह सभु लाहे छॾियूं आहिनि। ॿियो मां तव्हांखे ॾेखारियां, कल्ह मां तव्हांखे हिकिड़ो कपिड़ो ॾेखारियो हो। कल्ह मां हे कपिड़ो तव्हां सां शेयर कयो जेको मां रिलीअ खे पटो ॾियण जे लाइ कढां पई। पोइ वरी मां ॾिठो त हिन खे ॾिसी मूंखे आइडिया आयो त हिन जो मां कुझु ॿियो थी ठाहे सघां। ठीकु आहे। ऐं रिलीअ खे मां सेम उहो ई पटो ॾिनो जेको हुन में बेसिक जेको मां खयो हो बेस जे लाइ। हे हिन जो सुप्तो पासो आहे ऐं हे वॾा वॾा एतिरा विकिरा पट आहिनि। मूंखे हिकदमि आइडिया आयो हिन खे ॾिसी त मां हिन जो कुझु करे थी सघां। सो ही ग्रीन मां कढियो आहे ऐं ही पीच कलर कढियो आहे, छो त इहे ॿई कलर ऑलमोस्ट हिन में आहिनि। हाणे 100% मैचिंग त कोन थींदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हे कपिड़ो थोरो गुंजियल लॻंदो तव्हांखे, छो त मां हे भिॼाए चुकी हुयमि पहिरियों ई जॾहिं वरितो हो। छो त मूंखे जंहिं बि कलर में शक हुजे न त मां उनखे भिॼाए छॾींदी आहियां त अगरि फिटिणो आहे त मूंखे ख़बर पइजी वञे। सो हे कोन फिटियो त मां ही पीसिस ऐं ही मिलाए करे कॉम्बिनेशन हिकिड़ो ठाहे सिंपल रिली ठाहींदमि, पर इहे 3 कपिड़ा हूंदा आहिनि जे सेंटर में। पोइ ॾिसां थी केतिरो वॾो सेंटर ठहियो। जे खुटियो त सेंटर नंढो ठाहींदमि ऐं पोइ हिनखे मां मुख़्तलिफ़ वरी पटा ॾेई वॾो कंदमि। सो इहो मुंहिंजो नओं प्रोजेक्ट हूंदो, पर हिन महिल मुंहिंजी हालति जेका आहे न सफ़ा हीअं वाइड़ी थी वई आहे, छो त मां कपिड़ा धोइण में मसरूफ़ आहियां। हे हिते कढी रखिया अथमि 3 दफ़नि जा कपिड़ा मशीन मां कढिया आहिनि ऐं हिनखे मां धोईंदमि बि मशीन में ई। हे आख़िरी दफ़े जा कपिड़ा मशीन में धोपनि था पिया त मूं चयो बसि अॼु इहो कमु करे छॾियां। मां नई रिली शुरू कंदमि न त वरी जेको आहे हे ॾिसो। ऐं ही उहे कपिड़ा आहिनि जेके सूट केसिस मथां रखिया हुआ या ॿियूं शयूं कबट जे मथां उन्हनि ते जेके मां कवर ॾिना हुआ, उहे कवर था धोपनि ऐं एॾी मिटी निकिती आहे उन्हनि मां। सो बहरहाल हुनखां सवाइ बि कमु कंदी रही आहियां कंटिन्यू। खीर काढ़े छॾियो ऐं ॾही ॼमाए छॾी आहे। कम जो सिलसिलो जारी आहे। पूरो हिकु थियो आहे ऐं मां सभु कपिड़ा धोई पूरा कया। जेके पहिरियों विधा हुअमि हिते उहे सॼा सुकी विया, उहे लाहे रखी आयमि। ऐं हीअ सभु चादरूं, कवर, कुशन्स, हिकिड़ी चादर हिते चौड़ी करे विधी अथमि कुर्सीअ ते। अॼु मां हे कमु कयो आहे ऐं इन चकर में गेट जेको आहे न ॾाढो चङी तरह सां मां उघी साफ़ु सुथिरो करे आले कपिड़े सां हिते मां पंहिंजे पुराणनि कपिड़नि जी बुटीक ठाही आहे। ऐं हीअ हैंगर्स त ज़बरदस्त हूंदा आहिनि माशाल्लाह। हूअं त हिन में असां नंढा नंढा कपिड़ा विझंदासीं, तारिक जॾहिं हिते हुयो त सॉक्स वग़ैरह अहिड़ियूं शयूं। सो अॼु वरी मां हिन जो इहो यूज़ कयो जो हिन में इलाही सारी विहणनि जूं छऊं ऐं कुशन कवर्स टंगे छॾिया आहिनि। सो हवा बि आहे, उस बि आहे त हे सुकी वेंदा जल्दी। ऐं वरी ॿियो मां ईअं कंदी आहियां त जीअं जीअं सुकंदा वेंदा आहिनि न त उहे हटाईंदी वेंदी आहियां ऐं ॿियनि खे वरी थोरो वेकिरो करे फैलाए विझंदी आहियां त जीअं जल्दी सुकनि। सो काफ़ी हवा आहे, हे इनशाला सभु जल्दी सुकी वेंदा। मां ॾाढी थकिजी चुकी आहियां ऐं विझंदमि, निमाज़ पढ़ंदमि, लंच ठाहींदमि। लंच में अलाए छा ठाहींदमि। सुराण जी प्रिंसिपल अॼु बि हुननि खे स्कूल घुरायो, हद थी करे माई अलाह अकुल ॾींदसि। सो उहा अची वई आहे वापसि, अचण सां हुन अटो ॻोहे रखियो आहे ऐं उहा हाणे मुंहिंजी सॼी रेस्ट थी करे। हाणे मुंहिंजो वारो आहे त मां निमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ मानी वानी खाई लंच ठाहे ऐं पोइ खाई। हा पोइ तव्हां सां वरी मिलां थी, ॾाढी थकिजी पई आहियां। सिंधी लुगात मां ईअं मथे 4 थियण वारा आहिनि हाणे। ऐं मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ हिन मां ॾिसणो हुयो त क़ुर शरीफ़ जॾहिं पढ़ां थी त उनजो जेको तर्जुमो आहे पुराणी सिंधीअ में आहे त के लफ़्ज़ मूंखे सम्झ में नथा अचनि। सो मां सोचियो त हिन मां ॾिसी वठां ऐं उहो लफ़्ज़ बि हिन मां चेक कंदमि मां। ऐं तव्हां मां इलाही सारनि कमेंट्स में चयो त शादी वारो वॻो ॾेखारिजो। शादी वारो वॻो सिंपल आहे बिल्कुलु, ऐं उनजो रओ जेको आहे उहो त मां ऑलरेडी ॾेई चुकी आहियां। रए सां गॾु मां हिकिड़ो ॿियो वॻो वठी कंहिंखे ॾेई छॾियो ऐं जेको गरारो आहे उहो मां इन लाइ रखी वेठी हुअमि त मूंखे उन मां कुझु ठाहिणो हुयो।
सो उन ठाहिण जे चक्कर में घणो कुझु ॿियो त ठही वियो, पर उहो अञा उते ई पियो आहे। ऐं उहा शर्ट एॾी नंढी आहे, नंढी मतिलबु सोढ़ी, त कंहिंखे ॾियां सम्झ में न पियो अचे। ऐं ॿियो त वरी रखी विसरी वञ मथे त पोइ वरी अलावा ई आहे। सो हिन लफ़्ज़ जी माना बि ॾिसी वठां, उनखां पोइ मां तव्हां सां रओ त कोन्हे मूं वटि उन वॻे जो, पर पिक्चर हिकिड़ी शेयर कंदमि जंहिंमें रओ विज़िबल हुजे। बाक़ी सॼा फोटो नथी ॾेखारे सघां, ठीकु आहे न। सो 2 मिंट। हीअ आहे रओ, जंहिंजे मथां सितारनि जो ऐं ज़रिए जो सॼो कमु थियल हो, ऐं टिशू टाइप कोई रओ कपिड़ो हुयो, ऐं इहा किरण लॻल हुई जंहिंखे मुंहिंजा ॿार चवंदा वारनि वारी लेस। सो हाणे त हिननि जो वापसि फैशन आहे, त बसि इहो एतिरो ई इहा तस्वीर तव्हांखे ॾेखारियां थी, छो त रओ आहे कोन मां वटि। ऐं हीअ सॼा एल्बम्स जेके हिते ई पिया हूंदा आहिनि असांजा। हाणे मां तव्हांखे उहो ॾेखारियां थी गरारो। सो हीअ आहे शर्ट प्लेन हुई, हिन ते कुझु बि न। शर्ट जी हालत ॾिसो, हिनखे मापियूं था तक़रीबन 1 ग्राट ऐं बाकू। ऐं उन महिल मूंखे यादि आहे त जॾहिं मां हीअ शर्ट पाती ही तयारु थी हुयमि, त मुंहिंजी पुफीअ मूंखे चयो त हीअ एॾी आहे लूज़ हुई जो फिरे पई मूंखे चौधारी। त मुंहिंजी पुफीअ चयो त लाहे ॾे त तोखे मां इहो टोपो ॾेई ॾियां पासनि खां त टाइट थिए। त मां हुनखे चयो त हाणे उहो ई मूंखे रओ पातल आहे, कंहिंखे नज़र ईंदो त लूज़ आहे या छा आहे। सो इहा शर्ट उन महिल मूंखे एॾी लूज़ हुई। ऐं हीअ आहे बनारसी जो गरारो, ऐं हिन जी बनारसी जेका अञा ताईं न कारी थी आहे न ख़राबु थी आहे, हिन विच में रंग रंग जूं फुलड़ियूं अथसि। सो ही मां हिन लाइ रखी वेठी हुयमि त मां हिन कुझु ठाहींदमि। उफ़, हेॾो वॾो 2 पाचनि वारो। सो इहो हुयो उन में सूटकेस में खज़ानो, बसि पियो आहे त पियो आहे। ऐं मां सोचियो इहो ई हुयो त हिन मां मूंखे कुझु ठाहिणो हुयो, ऐं हा ठाहियां थी ठाहींदसि, उन में रहिजी वियो आहे। हाणे त लॻे थो त कंहिंखे न कंहिंखे ॾियणो पवंदो त जीअं कुझु ॿियो कोई हिन मां कुझु ठाहे वठे। सो इहो हुयो सीन, तारीख़ जो विसारियल वर्क। ऐं हिन वॻे सां गॾु जंहिं माण्हू जूं यादूं वाबस्ता आहिनि उहो त रहियो न दुनिया में, त बसि हिननि जो हाणे छा कमु आहे मूंखे। मुंहिंजा ॿार आहिनि, उहे मुंहिंजे लाइ वॾे में वॾी नेमत आहिनि, उहे मुंहिंजे लाइ वॾे में वॾियूं निशानियूं आहिनि, उहे मुंहिंजा यादगार आहिनि। त बसि तव्हांजे चवण ते शेयर कयमि, बाक़ी हिन में हुयो कुझु न। ऐं रओ इहो ईअं ई लशपश हुयो हिकिड़ो सितारनि वारो। 4:45 थिया आहिनि ऐं हुतां काफ़ी कपिड़ा मां लाहे वई आहियां, ऐं हे बि सुकी विया आहिनि। ऐं पाइप कढियो आहे मां, हाणे ॿाहिरि ॾींदमि पाणी। ऐं अॼु इहो थियो जो कपिड़ा टंगण जे चकर में मां गेट जी ॾाढी सफ़ाई कई, ॾाढो उगी, पहिरियों सुके कपिड़े सां, पोइ आले कपिड़े सां सॼो चमकायोमांसि त जीअं मुंहिंजा कपिड़ा मेरा न थियनि। सो इहो थी वियो। बाक़ी हाणे हे सभु हितां पहिरियों कपिड़ा लाहींदमि, अंदरि ढेर कंदमि ऐं स्टैंड हटाईंदमि, पोइ ॾींदमि ॿाहिरि पाणी। ऐं बसि उनखां पोइ कपिड़ा वेढ़ण मुंहिंजे लाइ दुनिया जो मुश्किल तरीन कमु आहे। मां ढेर कपिड़नि जा धोई सघां थी आराम सां, वेढ़ण मूंखे बसि जीअं चइजे न ॿरो चढ़ंदो आहे। सो ॿरे जो टाइम आहे हिन महिल, पर हाणे बसि रुटीन आहे, करिणो आहे। सुराण बि हेल्प कराईंदी यकीननि, त बसि हाणे इहो कमु करे वठंदमि। हिन खां पोइ 3 पहिरीं जी नमाज़ जो टाइम थी वेंदो, जेतिरी देरि मां इहे सभु कुझु वाइंड अप कंदमि। त हाणे सभु छऊं बि सुकी वियूं हूंदियूं, चादरूं वादरूं त सभु टॉल बि सुकी विया आहिनि। पाणी ॾेई छॾियो ॿाहिरि बि ऐं अंदरि बि, सभु धोई पोई साफ़ु थी विया। कुझु विहाणनि जूं छऊं अञा आलियूं आहिनि त उहे हिते टंगी पयूं आहिनि, ऐं इहे 2 चादरूं बि अञा आलियूं त उथलाए विधियूं आहिनि। इन्हनि खे हमेशह ईअं ई कंदी आहियां त जीअं जीअं कपिड़ा खणंदी वेंदी आहियां हितां घटि थींदा वेंदा आहिनि, तीअं तीअं मां बाक़ियुनि खे जेको आहे फैलाईंदी ऐं खोलींदी वेंदी आहियां। त बसि 2 चादरूं बचियूं आहिनि जेके आलियूं आहिनि, कुझु विहाणनि जूं छऊं आहिनि। हाणे 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, निमाज़ पढ़ंदमि। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं थकिजी पई आहियां इलाही, ज़ाहिर आहे नेचुरल आहे इहो। को ज़मानो अहिड़ो हूंदो जॾहिं मां कपिड़ा धोईंदी हुअमि त उहे जीअं जीअं सुकंदा वेंदा हुआ त मां उते जो उते लाहींदी वेढ़ींदी वेंदी हुअमि। ऐं चाहे छित ते सुकणा पिया हुजनि, किथे बि पिया हुजनि, त मां उतां उहो बंडल वेढ़ियल खणी सिधो वञी कबटनि में जंहिंजा जिते हूंदा हुते रखंदी हुअमि। त मूंखे कॾहिं बि कपिड़ा वेढ़णु मसइलो न लॻंदो हो। हाणे लॻे थो, छो त वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे, एनर्जी उहा न आहे। हाणे बसि कमु करिणो थो पए ऐं करणु बि घुरिजे। वेही रहणु कोई हल न आहे मसइले जो। ऐं
पाण ते रहम खाइण बि त मां वेचारी कमु थी कयां। न न न, अलाह से हलंदो रखे, हथ पेर सलामत रखे, अकुल अखियूं नूर सलामत रखे, कमु करण में ई ज़िंदगी आहे। सो काफ़ी सारा कपिड़ा वेढ़ियमि, रखी आई आहियां, जेके हाणे चादर विछाईंदमि। हीअ हालत आहे अञा ताईं, मुंहिंजे विहाणे ते छव कोन्हे ऐं मुंहिंजे गदे ते चादर कोन्हे, ऐं मां हेॾां कढी रखियो आहे पासे में। हितां ई चादर ऐं विहाणनि जी छऊं कढी रखियूं। सुराण वॉक करणु वई आहे, उहा ईंदी त पोइ असां विछाईंदासीं। ऐं अञा ताईं कुझु कपिड़ा जेके आहिनि हिते पलंग ते पियल आहिनि, जेके मां वेढ़ींदमि या थोरा सुराण वेढ़ींदी। हाँ, लंच में जेको आहे दाल पई, राति जो दाल चांवर पचायासीं। दाल पई त असां थोरो कचूमर ठाहियो, फ्रेश मानियूं पचायूं, उहो मां तव्हां सां शेयर ई न कयो। त बसि अॼु मूंखे कपिड़नि जो ॾाढो टेंशन हो न, इलाही ॾींहंनि खां चादरूं वादरूं सभु जमा हुयूं। ऐं छो त हिते तक़रीबन गुज़िरियल ॾींहंनि में रोज़ानो बूंदा बांदी पई थिए, हर वक़्तु झुड़ हो, हर वक़्तु मींहं जो ख़ौफ़ हो। त मां कुझु कमु फैलाया ई न पई। छित ते वञी मूंखां हाणे पुॼे नथो त मां रसियूं ठीकु कयां ऐं मथे लह चढ़ कयां ऐं मथे विझां। बसि हिते जो हिते कमु थी थो वञे। थोरा थोरा रोज़ पंहिंजे पाइण जा धोईंदा आहियूं त असांखे कोई टेंशन न हूंदो आहे। बाक़ी हाणे जेको वेढ़बो त उहे जेके मथे रखण जा हूंदा सुराण रखी ईंदी, हेठि रखण जा जेके हुया कवर्स मैट्स वग़ैरह उहे मां वेढ़े अंदरि करे छॾिया। इहो ज़िंदगी जो सिलसिलो आहे, ईअं ई हलंदो रहंदो। ऐं जेके बि मायूं घर में वेठियूं आहिनि मुंहिंजी उमिरि जूं, मां उन्हनि खे चवंदमि त कोशिशि कनि ज़रूरु कमु करण जी। ईअं मतिलबु ईअं न सोचो त असांजी उमिरि वॾी थी वई आहे या हे मां कीअं कंदमि, चाहे थोरो ई सही, जेतिरो बि करे सघो ज़रूरु कयो। त असां जीअं पंहिंजी अम्मा आहे असांजी, त उनखे असां न झलींदा आहियूं, उथी हर भर डस्टिंग कंदी। त पोइ हाणे ईअं न आहे त पोइ असां न कईसीं या घर में रो आहे हाणे अम्मा खे टेंशन थो थिए। असां चवंदा आहियूं भले उन जी विंदुर आहे, अगरि करे थी त बिस्मिल्ला, नथी करे त काई ॻाल्हि न आहे, करण वारा ॿिया आहिनि। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त वरी पोड़नि माण्हुनि खे झलो वेंदो आहे, न न तव्हां न कयो, उन्हनि खे करणु ॾियो। अगरि पंहिंजी दिलि जी ख़ुशी सां कनि त उन्हनि खे करणु ॾियो, पर नथा कनि त उन्हनि में जेतिरी ताक़त आहे, जेतिरी चुरपुर जी हुननि वटि गुंजाइश आहे, त उन्हनि खे कुझु न कुझु करणु खपे। ऐं वॉक त मां तव्हां सभिनी खे चवंदमि, तव्हां चाहे यंग आहियो, मूं जेॾा आहियो, नंढा आहियो, वॉक ज़रूरु कयो। इन खां बहितरीनु का वर्ज़िश ई कोन्हे, इन खां बहितरीनु का एक्टिविटी न आहे तव्हांजी सिहत जे लाइ। तव्हांजा सॼा बॉडी जा जेके पार्ट्स आहिनि उहे सभु सही फंक्शन उन्हनि जो रहंदो अगरि वॉक कंटिन्यू रखिजे त। मां विच में छॾे ॾिनी कुझु टाइम, रमज़ान में जीअं न कई, गर्मी हुई ॾाढी, त मां सुबुह जो रओ वेड़े ॿाहिरि वञणु मूंखां न पुॼंदो ऐं मूंखे कंहिं चयो कोन्हे त मां ॿाहिरि रओ वेड़े वञा। बसि इहा मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो वाइदो आहे अलाह सां। त पोइ गर्मी थींदी साह मुंझंदो। ऐं ॿियो त मूंखे इहो हूंदो आहे त वॉक जे टाइम ते मां कुझु न कुझु पढ़ां बि ज़रूरु, त जीअं मुंहिंजे उन साॻे टाइम जा ॿ इस्तेमालु थी वञनि, त उन साॻे टाइम में मुंहिंजी वॉक बि थी वञे, यानी दुनियावी फ़ाइदो बि थिए, थोरो आख़िरत जो फ़ाइदो बि थिए, थोरो दीनवी फ़ाइदो बि थिए। सो बहरहाल कमकार करणु, ऐं जो उर्दू में चवंदा आहिनि हरकत में बरकत आहे, ठीकु आहे न, त सिंधीअ में बि इहो ई चवंदा आहियूं हरकत में बरकत आहे। त असांखे चुरपुर पंहिंजी ज़िंदगीअ में जारी रखणु घुरिजे, कमु करणु ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त पंहिंजी उमिरि सां गॾु गॾु ऐं पंहिंजी सिहत सां गॾु गॾु जेतिरो करे सघिजे ओतिरो थोरी घणी चुरपुर ज़िंदगीअ में हुजणु ज़रूरी आहे। नंढे खां नंढे ॿार खे बि कम जी आदत विझो। मां पहिरियों बि इहो मेंशन करे चुकी आहियां 2-3 दफ़ा, त मुंहिंजा ॿार ईअं 1.5-2 सालनि जा थींदा न, रांदीका फैलाईंदा, खेॾंदा, नंढड़ा, को अकुल न। पोइ जॾहिं मां उन्हनि खां खणाईंदी हुअमि उहे रांदीका, त मां हिकिड़ो पंहिंजे हथ में खणंदमि, हिकिड़ो ॿार जे हथ में ॾींदी हुअमि, ॿियो हथु हुनजो पकड़ींदी हुअमि ऐं असां भॼ 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 करे वञी बास्केट में विझंदासीं। या दॿो हूंदो हिकिड़ो वॾो लोह जो मां ठारायो हो, त उन दॿे में असां विझंदासीं, जंहिंमें वॾे खां वॾा नंढे खां नंढा सभु टॉइस पइजी वेंदा। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे ॿारनि खे कॾहिं कॾहिं ॻोल्हणा पवंदा त दॿे में अंदरि घिरी वेंदा ऐं पोइ उहे टॉइस ॻोल्हींदा। मां उन दॿे खे हाणे ॾाढो मिस कंदी आहियां, मां ॾेई छॾियो शिफ्टिंग में कंहिंखे, न त इहो हमेशह कमु अचण वारी शइ हुई। बहरहाल त ॻाल्हि इहा आहे त नंढे खां नंढे ॿार खे बि आदत विझो कम जी। हिकु त नंढे हूंदे खां आदत हूंदी त वॾे हूंदे बि उनखे प्रैक्टिस में रखंदा, ऐं जे सॼी उमिरि कमु कयो हूंदो त पोढ़ाइप में बि उहो चुप करे न वेहंदो, ऐं वेहणु न घुरिजे। त वेहंदो तव्हांजी मशीनरी जेका ऑलरेडी पोढ़ी थी वई आहे, ख़राबु थी वई आहे, पुराणी थी वई आहे, जे हुनखे बीहारे छॾिबो त उहा त ख़तमु थी वेंदी हुते। त ज़रूरी आहे थोरी घणी चुरपुर। ऐं अॼु यकीन कयो त इहे कपिड़ा त धोतमि ऐं जेको ॿियो बि अलाए छा तव्हां सां कुझु न कुझु शेयर कयो अथमि, पर सॼो साह मुंहिंजो अटकियो पियो हो। हुते जेको नओं आइडिया रिलीअ जो मुंहिंजे ज़हन में आयो आहे,
मां उनखे जेको आहे ठाहिणु शुरू कयां। पर हिन महिल बि मुंहिंजो वस कोन्हे त मां इहो जेको आहे कमु कयां। ऐं राति जो असां चांवर पचाईंदासीं, कबाब तरींदमि। ऐं कल्ह वियासीं बाज़ारि त मां अंब वठणु पई चाहियां, पर मज़े जा न हुया। ऐं बसि अलाए छो सिंधड़ी अंब खां सवाइ पोइ ॿियो को त ॼण अखि में ॿुॾे, अखि नथी ॿुॾे न ॿिए के अंब में। हालांकि विच में ॿिया बि असां वठी आयासीं, चोसा वरितासीं, पर ठीकु आहे, टेस्ट त अंब जो ई आहे। पर जेको सिंधड़ीअ जो मज़ो आहे, न तंदु न धाॻो न, वाह वाह असुल, बसि मज़ो हूंदो आहे। सो बसि उहो कोन वरितोसीं कल्ह, छो मुंहिंजो बसि छॾे साण वरी अॻिले साल ज़िंदगी हूंदी त सिंधड़ी खाईंदासीं। सो कुझु न कुझु कंदा रहो। ऐं अॼु मां मटन कुना जी रेसिपी शेयर कई। मूं वटि इहो गोश्त पियल हुयो क़ुर्बानी वारो आख़िरी, त उहो मूं उनजी इहा रेसिपी ठाही हुई ऐं उहो तव्हां सां अॼु शेयर बि थी वई। ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। सिंपल, कोई घणा मसाला न। मां 2-3 रेसिपीज़ ॾिठियूं बि यूट्यूब तां, त हुन में को मेथी थो विझे, को जायफ़ल जावित्री थो विझे, पर मूं ज़िंदगी में इहो तजुर्बो कयो त मटन कुने जी जेका ख़ुशबू आहे, उहा उन ॿाकरे गोश्त जी पंहिंजी जेका बि स्मेल आहे ऐं सुरे जीरी जी मिली करे उहो मटन कुने जी ओरिजिनल ख़ुशबू थी ठहे। ॿिया मसाला त एक्स्ट्रा अजाई आहिनि। ऐं असांजे जेको सिंधी खाधे जो मज़ो आहे, मटन कुनो सिंधी खाधो कोन्हे, हक़ीक़त में पंजाबी खाधो आहे, चिन्योट जो आहे। पर जॾहिं असां पंहिंजा हल्का फुल्का घटि मसालनि में खाधा पचाईंदा आहियूं, उन्हनि जो लाजवाब ज़ाइक़ो हूंदो आहे। उहे हज़म बि थी वेंदा आहिनि, उहे दिलि ते बोझ बि न हूंदो आहे उन्हनि जो, कोई एसिडिटी, कोई साड़ो, कोई अहिड़े क़िस्म जी काई शइ न थींदी आहे। त इहा ॾाढी लाइट रेसिपी ऐं टेस्टी। त असां त ॾाढो इंजॉय कयोसीं हिन ॿोड़ खे, 2 ॾींहं मज़ो आयो ॾाढो। सो बहरहाल ॻाल्हियूं जाम आहिनि, अञा बि कंदासीं त ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। अॼु जो जेको बि कमु हुयो, छो त घणो टाइम मुंहिंजो जेको आहे कपिड़नि धोइण में वियो। पंहिंजो वॻो बि तव्हां सां शेयर कयमि, हालांकि हाणे छा उमिरि कोन्हे, न वक़्तु आहे, न माहौल आहे, पर बसि इहो अजीब थियो जो बैग मथां जीअं मां लाराई, कुझु हिकु ॿियो बि सामान पियल हो, उन्हनि जा कवर बि अॼु धोई छॾिया। खोलियमि त इहा हैरत लॻी त छा छा पियो निकिरे, विसरियल शयूं, त बसि उहो बि तव्हां सां शेयर थी वियो। ऐं उन ज़माने जे हिसाब सां उहो हिकिड़ो आलीशान, हिकिड़ो बेस्ट सूट हुयो मुंहिंजो, जेको उन दौर में ठाराए ॾिनो वियो। हालांकि मां त ॾाढी सिंपल माई हुयमि ऐं दिलि में कुरां पई, सड़ां पई त इहे अहिड़ा चमक शमक मुंहिंजे लाइ छो था ठाराइनि, छो त असांजा माइट ई आहिनि मुंहिंजा साहुरा, त मूंखे ख़बर ई त ॾिसां पई त छा था ठाहिनि। त मां पंहिंजी मासीअ खे चयो, प्लीज़ हिननि खे चयो त इहे अहिड़ा मां चमकीला कपिड़ा मां न पाईंदमि। त मुंहिंजी मासी जो चुप करे वेठी शादी ते, मां चुप करे वेही रहियमि। मूंखे अॼु ॾींहं ताईं ईअं लशपश ऐं अहिड़े क़िस्म जा पसंदि न आहिनि। हा, इहो सूट मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे भाउ जी शादी में पातो हो, बसि 2 दफ़ा ज़िंदगी में पातो, इहो ड्राई क्लीन कराए रखियो आहे त इहो अञा ताईं पियो आहे। सो बाक़ी हाणे मां सीरियस आहियां त इहो कंहिंखे ॾेई थी छॾियां, भली को हिन मां ॿारनि जा कपिड़ा ठाहे, को हिन कुझु बि करे। मूंखे असल में हिन मां कुशन्स कवर ठाहिणा हुआ, इहे रेड कलर जा बनारसी कवर ॾाढा सुहिणा लॻनि हा, पर हाणे बसि घणो थियो त हाणे बसि कचहरी बि बंदि था कयूं। कचहरी बि घणी थी वई, 9 मिंट सिर्फ़ु कचहरी थी वई आहे, 10 मिंट थो हले, ठीकु आहे न। सो मोकिलायूं था ऐं इनशाला मां राति जो हिमत कंदमि थोरी त इहे पीसिस कटे रखां नए रिलीअ जा। ऐं मां कोई डिज़ाइन फॉलो न कंदी आहियां, बसि कपिड़ो ॾिसी मूंखे आइडिया ईंदो आहे हिन मां हे ठही वेंदो। डिज़ाइनूं त ख़बर आहिनि, उहे ई आहिनि ट्रेडिशनल बेसिक, चोकड़ियूं ऐं टिकुंडियूं ऐं अहिड़े टाइप जो ई, बसि 2 ई आहिनि शेप्स जिन खे ॻंढे संढे इलाही सारा डिज़ाइन ठहंदा आहिनि। त बसि हिननि खे ॾिसी बि मूंखे लॻो त हिकिड़ी सिंपल रिली हिननि मां आराम सां ठही वेंदी। सो मोकिलायूं था हाणे, ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। ऐं इनशाला अलाह चाहे त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।